पर फ्रांस के सुहिणे शहर पेरिस जो मुकाबलो कंदो। खान अॼु सुवाल आहे त तव्हांजी प्रेस क्लब जे अॻियां हाणे जॾहिं ही रैली गुज़र कयो त उतां गटर जे गोॾे जॾहिं पाणी वटां मटण जे लाइ रस्तो बि न हो। छा पेरिस इहे ठहंदा आहिनि? तव्हांजा कलम त शायदि मस्तु न आहे, लिखण खां माज़ूर आहिनि, पर हे सिंधियाणियूं, हे ॿारहं जा माण्हू, हे शहरनि जा पौरत हिन चौक ते आहिनि। ही उहो चौक आहे जेके डीपीओ ऐं डीसी चौक चवनि था, यानी ज़िले जे हाकिमनि कामोड़नि जो मेन चौक। हिन चौक जे हिकिड़े पासे खां बोड मुतासिरीन जा गोदाम हुआ, ॿिए पासे खां एनजीओज़ जा बंगला आहिनि। चओ तरफ़ तां नज़र फेरायो, टे पासे खां कामोड़ जा बंगला आहिनि। ऐं असांजे चूंडल नुमाइंदनि जे गाॾियुनि जो गुज़र हिन चौक तां थींदो आहे। तव्हां साफ़ हिनखे मालूम आहे त जेके ॻाल्हियूं हिते अॼु थियनि थियूं उन्हनि चूंडल नुमाइंदनि जे दौरनि सां को बि तालुक न आहे। असांजा नुमाइंदा जेकॾहिं ज़िले में दौरो कनि था त कंहिंजी फाता करण लाइ या के पुराणे जियाले या नए शामिल थींदड़ वॾेरे जी चांहि पीअण लाइ। इन हाल में, इन सूरत हाल में ज़िले बदिन जे माण्हुनि 1970 खां वठी जंहिं पार्टी जे नाले निशान खे वोट ॾिनो आहे उन तरफ़ां माण्हुनि खे छा मिलियो आहे? हिन वक़्तु तव्हां ॾिसो हली ढोरो पुराण ते मशीनूं कमु करे रहियूं आहिनि। इन सूरत हाल में तव्हां सम्झी सघो था ईंदड़ महीने खां जून खां बरसाति शुरू पई थिए, सभु पैसा ख़तम थी चुका आहिनि, कुझु बि न मिलंदो सवाइ उथण ऐं आवाज़ उथारण जे समूरियूं मसरतूं ख़तम करे वोट भरे तंहिंखे ॾियो, पर पंहिंजे जीअण जो हक़ जेको आहे उहो वठो, उहो न वठंदो त कुझु न थींदो। अवामी तहरीक तव्हांखे इहो सभु ॾिनो आहे। हिन धरणे, हिन रैली जो मक़सदु इहो ई आहे, इहो समूरनि बदिन ज़िले जे माण्हुनि लाइ पैगाम आहे। जीए सिंध।